दादीन हाल में फूड कंट्रोल खाते हैदराबाद जी टीम पारां आम वापे जूं शयूं विकिरो कंदड़ दुकानदारनि ते छापा हया विया। छापामार टीम आम वापे जूं गैर मयारी शयुनि जा सबूत हथ करण बावजूद ॾेती लेती करे रवानी थी वई। छापामार टीम नाले मातर दुकानदारनि जे गोदामनि खे सील करे फोटो सेशन कयो। हाल जे सिविल सोसाइटी हुकूमत खां बदउनवान छापामार टीम खिलाफ़ कार्रवाई जी घुर कई वई। दुकानदारनि खिलाफ़ गैर ज़िम्मेवाराना कार्रवाई ते अफ़सोस जो इज़हार कंदे हाल जे सियासी समाजी ऐं सिविल सोसाइटी जे अॻवाननि सरदार अयास मेमून, अब्दुल रशीद ॾेथो ऐं ॿिनि चयो त हाल शहर में आम वापे शयुनि नालनि ते शहरनि खे गैर कानूनी ऐं गैर मयारी मिलावट शुदा खाधे पीते जूं शयूं विकिरो थी रहियूं आहिनि। फूड कंट्रोल खाते जी टीम ते कयल कार्रवाई हिकु सुठो क़दम आहे, पर अहिड़ी कार्रवाई जे आड़ में गुज़िरियल ॾींहुं टीम पारां हथ कयल सबूतनि बावजूद दुकानदारनि खिलाफ़ कानूनी कार्रवाई करण बजाए उन्हनि सां ॾेती लेती बैदि मामला नज़रअंदाज करण अफ़सोसनाक अमल आहे।